नाज़रीन सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब तालुके सिंधड़ी के ॻोठ हाजी दिलबर महर में पीर साहब शाह मर्दान शाह के नाले से 3 ॾींहं बेहतरीन टूर्नामेंट थी गुजरियो, जंहिंमें इलाइके की 20 टीमुनि हिस्सो वरितो। कंडियारे 11 फ़कीर 11 मेज़बान टीम से सेमीफाइनल खटे फाइनल की जगह ठाहिण में कामयाब थी। सेमीफाइनल में मुजीब नारेजो की बेहतरीन परफॉर्मेंस रही। कंडियारे 11 तरफा फाइनल फ़कीर दोस्त 11 और कंडियारे 11 में थी गुजरियो। पहिरियां बैटिंग कंदे कंडियारे 11 70 रन्स उठायूं, महताब शाह 30 रन्स उठाए निमाया रहियो। जवाब में फ़कीर दोस्त 11 मुक़रर ओवरनि के इख्तिताम ताईं 60 रन्स उठाए सगी। फ़कीर दोस्त में फतेह दर्स और अवैस भील 20 रन्स उठाए नुमाया रहा। कंडियारो 11 10 रन्सुनि से फाइनल खटे टूर्नामेंट पंहिंजे नाले कयो। टूर्नामेंट की बेस्ट बॉलर मोहम्मद खान पठान रहियो। बेस्ट बैट्समैन महताब शाह और फतेह दर्स रहा। आखिर में आयल मोज़िज़ फ़कीर मोहम्मद बख्श महर, फ़कीर अनवर महर, मोहम्मद सादिक दर्स, सूर्या बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम के चेयरमैन शेर मोहम्मद दर्स, DM महर और मीर महर, मोहम्मद दर्स, अकबर दर्स, दिलबर महर रांदीगरनि में कैश और इनाम और ट्रॉफी रही। आयल मोज़िज़ मेहमानन में टूर्नामेंट इंतजामिया के मुबारकबाद ॾिनी। कामयाब टूर्नामेंट कराइण ते इन मौके ते सूर्या बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम मीरपुर खास के चेयरमैन शेर मोहम्मद दर्स, मीर महर और एहसान महर सबको न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त तमाम ज़बरदस्त ही जो नौजवान मेलो सजायो है पीर सिंह शाह मर्दान शाह छटदनी बादशाह के नाले से टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है। एहसान महर उनके दोस्तन उनकी कंपनी माशुक महर वगैरह तमाम ज़बरदस्त है। असां सूर्य बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम जो नारो यो है सुठी तालीम हासिल करियो और जिस्मानी रांदू खेलियो। ये जिस्मानी रांदन जो है ये जो इनकाद है ये तमाम सुठो होंदो है। सेहतमंद माशरे के लिए रांदन जो जिस्मानी रांदन जो हुजण तमाम ज़रूरी है। ये नौजवान के जस हुए इन जो अज मुझे ख्याल में 2 ॾींहं टूर्नामेंट के तमाम ज़बरदस्त तरीके से ऑर्गेनाइज किया है और उनजो हाँ फाइनल जारी है। और मुबारकबाद पेश करां तो इन नौजवान के तो इन्होंने एक सुठो मेलो मचायो। परे परे का टीमूं आयूं केतरा ही हिते जा माण्हू उन जिस्मानी रांदुनि के ॾिठो उनमें एक शौक़ पैदा थींदो त जिस्मानी रांदूं सेहत के लिए केतिरो ज़रूरी है। सबका पहिरीं असीं शुक्रगुज़ार आहियूं सबको टीवी जा जैं पंहिंजो नुमाइंदो यूसुफ दर्स हिते असां सां गॾु मौजूदु आहे ऐं बहितरीनु कवरेज ॾेई रहियो आहे। मीडिया जे दोस्तनि जा असीं थोराता आहियूं ऐं ॿी आउं मुबारकबाद पेश कंदुसि माशुक महर, एहसान महर, इम्तियाज़ महर के जंहिं देहात में हिकु बहितरीनु इवेंट कयो। 20 टीमूं हिन में हिसो वरितो। तव्हां ॾिसी रहिया आहियो पोयां फाइनल हली रहियो आहे ऐं फाइनल में फ़कीर दोस्त 11 ऐं कंडियारी 11 पाण में खेॾे रहियूं आहिनि। ॿी इनिंग हली रही आहे। पहिरीं इनिंग मंझि 100 रन्सनि जो टारगेट आहे तक़रीबन ऐं इहो हिकिड़ो सुठो साइन आहे। मां ॿुधो हूंदो पुराणी चवणी बि आहे त जेके जिते ग्राउंड आबाद हूंदा आहिनि उते इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। इन नौजवाननि खे आउं वरी बि मुबारकबाद ॾियां थो। हीअ बहितरीनु हिकु सुठे प्लेटफॉर्म ते हलनि पिया। इन सां माशरे में असां बुरायूं ख़तमु करे सघूं था। स्पोर्ट में अचण खां पोइ जेके आहिनि ॿियूं बुरायूं जेके आहिनि उहे ख़तमु थींदियूं। जेके छोकिरा आहिनि उहे स्पोर्ट सां लाॻापियल हूंदा। इन सां इहो फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह इन मां कोई हिकिड़ो सितारो पाकिस्तानी टीम जी नुमाइंदगी कंदो। ये असां टूर्नामेंट पीर सिंह शाह मर्दान शाह क्रिकेट टूर्नामेंट रखायो वियो आहे जंहिंमें 20 टीमनि हिसो वरितो आहे। इन असां टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियूं। माशाअल्लाह ही टूर्नामेंट कामयाबु वियो। इंशाअल्लाह ही अॻिते टूर्नामेंट करवाईंदा रहंदासीं।